अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। शेख रशीद चयो आहे त न्यूज़ीलैंड जो दौरो हिकु साज़िश तहत ख़तमु करायो वियो। लिकियल हथनि साज़िश करे पाकिस्तान खे क़ुर्बानीअ जो बकरो बणायो। भारतीय मीडिया पाकिस्तान ख़िलाफ़ नफ़रत पखेड़ी। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शेख रशीद चयो असांजी कंहिं बि इदारे खे सिक्योरिटी थ्रेट जो इतलाउ न हुयो। न्यूज़ीलैंड ऐं इंग्लैंड लाइ के बि सिक्योरिटी ख़दशा न हुया। न्यूज़ीलैंड जी क्रिकेट टीम सिक्योरिटी ख़दशनि जो बहानो बणाए पाकिस्तान सां सीरीज़ ख़तमु करे छॾी। 18 सालनि खां पोइ पाकिस्तान सीरीज़ रावलपिंडीअ में पहिरियों वन डे शुरू थियण खां कुझु घड़ियूं अॻु सिक्योरिटी ख़दशा ॼाणाए सीरीज़ खेॾण खां इनकार करे छॾियो। केविस टीम लाइ सिक्योरिटीअ जा फुल प्रूफ इंतज़ाम कया आहिनि। को बि सिक्योरिटी थ्रेट न आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान न्यूज़ीलैंड हममुनसब जैसन ऑर्डर सां फ़ोन ते राबितो कयो। न्यूज़ीलैंड जी वज़ीर आज़म पाण मुरादो एहतियात वारी पॉलिसीअ खे नज़र में रखे दौरो ख़तमु करण जी दरख़्वास्त कई। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ ट्वीट कंदे चयो आहे त असांजो इंटेलिजेंस एजेंसीज़ दुनिया जी बहितरीन एजेंसीज़ में शामिल आहे। केविस टीम खे को बि ख़तरो न आहे। वफ़ाक़ी हुकूमत टैक्स चोरनि खे पकड़ण लाइ सदारती ऑर्डिनेंस जारी करे छॾियो। सदर आरिफ अलवी टैक्स कानून बाबति टी तरमीम ऑर्डिनेंस 2021 ते सही करे छॾी। ऑर्डिनेंस लागू थियण सां नेब ऐं नादरा खे टैक्स जे तफ़सीलनि ताईं पहुच मिली वई। ऑर्डिनेंस मूजिबि टैक्स बाबति ग़लति ॼाण ॾींदड़ ते घटि में घटि 5 लाख रुपया ॾंड लागू थींदो ऐं 1 साल ताईं क़ैद कढणी पवंदी। टैक्स न भरींदड़ बैंक जी सहूलियत टेलीफोन ऐं बिजली कनेक्शन खां महरूम थी वेंदा। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त अफ़गानिस्तान खे पंहिंजे हालत छॾे नथो सघिजे। आलमी बिरादरीअ खे अफ़गान मसाइलो गॾिजी हल करणो पवंदो। अफ़गानिस्तान खे अकेलो छॾियो वियो त हिकु ई वक़्तु मुख़्तलिफ़ बहरान जनम वठंदा। सिंध जे स्कूलनि लाइ महांगियूं डेस्क ख़रीदारीअ वारे मामले ते सिंध असेंबलीअ में बहस। अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख चयो त 6000 रुपयनि वारी डेस्क 29,000 रुपयनि में ख़रीद कई वई। उहो तय थियणु घुरिजे त मामले जो असुलु ज़िम्मेवार वॾो वज़ीर आहे या को ॿियो। तालीम खाते में रहंदड़ अॻवाननि सेक्रेटरीज़ खे बि जांच में शामिल कयो वञे। न हुननि जो पेट भरिजे थो न वरी भापे थो। हलीम आदिल शेख जी तक़रीर दौरान सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला चयो त ख़ामोश थियो डेस्क वारो मामिलो अदालत में आहे। सईद गनीअ चयो त उहो ॿुधायो त ख़रीदारीअ जे अमल में शफ़ाफ़ियत आणण लाइ असांखे छा करणु घुरिजे। सिंध असेंबलीअ वफ़ाक़ी सरकार जे PMGA बिल ख़िलाफ़ ठहराउ मंज़ूर करे वरितो। GDA ऐं MQM पारां बि ठहराउ जी हिमायत। सूबाई वज़ीर सईद गनीअ PMGA बिल ख़िलाफ़ ठहराउ पेश कंदे चयो त मीडिया डेवलपमेंट अथॉरिटी बिल मीडिया मथां राताओ आहे। वफ़ाक़ी सरकार अदालत इलेक्शन कमीशन मीडिया ऐं पार्लियामेंट ते कंट्रोल करणु चाहे थी। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त मुल्क में महांगाई चोट चढ़ी वई। माण्हू वफ़ाक़ी हुकूमत जे पॉलिसीज़ सबबि अज़ियत में मुब्तला आहिनि। तेल जे अघनि में ओघराई जी सिफ़ारिश खां वधीक वाधि कई वई। सिंध असेंबलीअ ॿाहिरां ॻाल्हाईंदे नासिर शाह चयो त जेतिरो जल्द थी सघे अवाम जी इन हुकूमत मां जान आजी कराइणी पवंदी। नौशरफ फिरोज़ अलाह वारे चौक ते पीपल्स पार्टी पारां इमरान ख़ान जे हुकूमत खां तंग थी अलाह वारे चौक ते धरणो हयो वियो। जंहिंमें उन्हनि जो चवणु हुयो त हिन हुकूमतनि में तेल समेत खाधे जी क़ीमतुनि में गाॾे टोड़ वाधि कई वई आहे। जंहिंसां हिकु मज़दूर दिहाड़ीदार पंहिंजे घर जो चरखो हलाए नथो सघे। ऐं उन खां अलावा उन्हनि चयो त ख़ुर्शीद शाह आसिफ ज़रदारी ज़ियाउद्दीन लंजार फरियाल टालपुर मथां नेब पारां लॻायल कूड़ा केस पिणु ख़तमु कया वञनि ऐं गो नियाज़ी गो जा नारा पिणु लॻाया। जंहिंमें ज़िलई सदर फिरोज़ जमाली, ज़िलई सदर लेडीज़ विंग डॉक्टर फातिमा अंसारी, फारूक बमरो, मिस्किन जरवार, गज़नफर राजपर, सईद लंजार, अदील गुल उमराणी ऐं सरदार रहमतुल्लाह सोलंगी ऐं ॿियनि अॻवाननि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। रोड यासीन कॉलोनी भरिसां फुटियुनि जे वापारीअ खां ॾींहं ॾिठे जो मोटरसाइकिल सवार दुकान में दाख़िल थी हथियारनि जे ज़ोर ते 1 लख रुपया रोक रक़म ऐं मोबाइल फ़ोन ऐं ॿियो सामान खोरे फरार थी विया।
वापारी राणो लाशारी ऐं शाहिद आराईअ जे दुकाननि में नामालूम हथियारबंद दाख़िल थी कैश रक़म ऐं मोबाइल फोन ऐं ॿियो सामान फुर करे वापारीअ जो बेरिया रोड पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। असिस्टेंट कमिश्नर बेरिया सिटी शाहिद हुसैन सरगीअ जी अॻुवाणीअ में बेरिया रोड जे स्टेशन रोड खां फारूक एज़म चौक ताईं हद दख़िलनि ख़िलाफ़ कार्रवायूं, जंहिंमें मुख़्तलिफ़ दुकानदारनि जो सामान संदल पिंजरा रेड़ा खया विया जेके बेरिया रोड थाणे ते जमा कया विया ऐं उन मौक़े ते एसी बेरिया रोड बेरिया शाहिद हुसैन सरगी मुख़्तलिफ़ दुकानदारनि खे वार्निंग ॾींदे चयो त आइंदा अगरि कोई गैरकानूनी हद दख़लियूं कंदो त उन्हनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवायूं कयूं वेंदियूं। जमायत इस्लामी पाकिस्तान जे नायब सदर अमीर डॉक्टर महराजुल हुदा सिद्दीक़ीअ चयो आहे त निकाह सुन्नत नबवी आहे जंहिं सां नओं ख़ानदान ऐं रिश्ता वजूद में अचनि था, जंहिं सां मुस्लिम मुआशिरे में मोहबत ऐं पाणे भाईबी ऐं फिज़ा पैदा थिए थी। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन मक़ामी शादी हाल में जमायत इस्लामीअ जे ज़िलई अमीर सरवर अहमद कुरैशीअ जी नियाणी जंहिंजो निकाह अमीर हमज़ा कुरैशीअ सां थियो निकाह तक़रीब खे ख़िताब कंदे चयो। बख्तार कैडेट कॉलेज में कैडेट्स जी तालीम सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ सरगर्मियूं करायूं वञनि थियूं, जंहिंमें रांदियूं हुनर ऐं कैडेट्स जे हौसला अफ़ज़ाई करण लाइ मुख़्तलिफ़ प्रोग्राम पिणु कराया वञनि था, जीअं कैडेट्स खे वधीक मुतवाज़न कॉलेज वारी ज़िंदगी मिले जेका उन जो सलाहियत वधाइण में वॾी मदद करे। उन सिलसिले में कॉलेज जे ऑडिटोरियम हॉल में कैडेट्स लाइ प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। नवाब शाह जे समय सिंधी ख़ानदाननि सां बिल्डर माफ़िया जो संगीन धोखो। तारिक मॉडल टाउन ऐं ज़ुल्फ़कार पंहिंजो अलाउ तलाउ दाव ते लॻाए प्लाट वठंदड़ ग़रीब ऐं मिसकीन पंहिंजे प्लाटनि खां मारूम पीरसन अली हसन चाढ़ियो। एहतिजाज दौरान पाण ते पेट्रोल आरे एहतिजाज आपघात करण जी कोशिशि कई। साफ़िर पीरसन खां पेट्रोल ऐं माचिस घुरे संदसि ज़िंदगी बचाए वरिती। सकरंड शहर जे अंसारी मोहल्ला में अल-शफ़ा मेडिकल सेंटर जो इफ़्तिताह आल सिंध बिरोई वेलफेयर एसोसिएशन जे मरकज़ी अॻुवान डॉक्टर शमस रज़ा बिरोई, इंजीनियर अब्दुल अज़ीज़ बिरोई, हिदायतुल्लाह बिरोई, कादर बख्श बिरोई, प्रोफेसर अब्दुल जब्बार बिरोई, एडवोकेट अली नवाज़ बिरोई कयो। उन मौक़े ते आसबा जे पारां हिकु रोज़ फ्री मेडिकल कैंप लॻायो वियो, जंहिंमें सिंध जो मशहूरु न्यूरो सर्जन डॉक्टर शमस रज़ा बिरोई, हैदराबाद जो मशहूरु जनरल फिजिशियन डॉक्टर ज़फ़र मुग़ल ऐं डॉक्टर अमीर अली खोखर 200 खां वधीक मरीज़नि खे चकास करे मुफ़्त में दवाऊं पिणु ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते नजीबुल्ला बिरोई, सारंग बिरोई, सईद अहमद बिरोई, सलीम सिद्दीकी, इमरान भाई ऐं ॿिया पिणु मौजूदु हुया। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।